लाइक सद तकरीम, लाइक सद एहतराम, फ़ख्र जमीयत हजरत मौलाना अब्दुल गफूर हैदरी साहब दामत बरकातुहुल आलिया, बिरादर अजीज, बिरादर मुकर्रम मौलाना मोहम्मद इसहाक लिगारी साहब, नाजिम जमीयत उलमा इस्लाम सूबा सिंध, बिरादर अजीज मौलाना समीउल हक सवाती साहब, डिप्टी सेक्रेटरी इत्तलात जमीयत उलमा इस्लाम सूबा सिंध, बिरादर अजीज, बिरादर मुकर्रम मौलाना नासिर महमूद सुमरो साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला लारकाना, बिरादर अजीज हाफिज सिराज अहमद चन्ना साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला घोटकी, खानवादे हालेजवी जे चश्मो चिराग, स्टेज पे मौजूद अकाबिर उलमा इकराम, पिंडाल में मौजूद घोटकी जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, मैं पंहिंजे इंतहाई मोहतरम ए मुकर्रम मौलाना अब्दुल मजीद चन्ना साहब, उनजे लाइक फर्जंद पंहिंजे भा कारी नदीम अहमद चन्ना साहब, उनजे पूरी टीम के अज जहिन अजीम शान फ़क़ीदुल मिसाल तारीख़ साद इज्तिमा जे इनेक़ाद ते ऐं दस्तार बंदी कंदड़ आलिमन हाफिज़न उन्हनि जे असातिज़ा ऐं वालिदैन के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां तो, धणीअ दर दुआ करियां तो अल्लाह तबारक व तआला मुझे हिनन दोस्तन जे हिन मोहब्बत के मेहनत के पंहिंजे बारगाह में शर्फ़े कबूलियत सां सरफराज फरमाए। मुझा भाईरो, मुझा दोस्तो, हिन वक्त एक तरफ मदरसा हिन जेका दीन जी खिदमत करे रहा हिन, इस्लाम जी खिदमत करे रहा हिन, अल्लाह जे पाक कुरान जा कारी ऐं हाफिज पैदा करे रहा हिन, मदीने जे मीर ताजदारे अंबिया इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समेत सवालक नबी जंजा वारिस आलिम पैदा करे रहा हिन। कोई स्कूल कंहिंजो वारिस पे पैदा करे, का कॉलेज कंहिंजो वारिस पे पैदा करे, का यूनिवर्सिटी कंहिंजो वारिस पे पैदा करे, लेकिन है मदरसा सवालक नबी जंजा वारिस पैदा करे रहा हिन। एक तरफ मदरसा दीन जी खिदमत करे रहा हिन, मदरसा इल्म के फैलाए रहा हिन, मानुन जे दिलन में खौफ खुदा पैदा करे रहा हिन। एक तरफ मदरसा मानुन के दीन जो आखिरत जो दर्स दे रहा हिन, एक तरफ मदरसा मानुन के जन्नत जो रस्तो बुधाए रहा हिन, जहन्नम जे रस्ते का बचाइण की कोशिश करे रहा हिन। एक तरफ मदरसा कौम के शैतान मरदूद जे दग का बचाइण जे लाए मेहनत जद्दोजहद करे रहा हिन, तबे तरफ मदरसा मानुन के रब रहमान जे दग जे तरफ सडे रहा हिन। ऐं उन ही मौके ते जडे मदरसा इस्लाम जे सरबुलंदी जे लाए, दीन जे लाए, कुरान जे कानून जे लाए, शरीयत जे निजाम जे लाए, अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निजाम जे लाए पान पतोड़े रहा हिन, इस्लामी इनकलाब जे लाए पान पतोड़े रहा हिन, ला इलाहा इल्लल्लाह जे निजाम जे लाए जद्दोजहद ऐं मेहनत करे रहा हिन। उन वक्त असांजा हुक्मरान अमेरिका जा पुट, बरतानिया जा पुट, यहूद ऐं हनूद जा पुट, ऑक्सफोर्ड जा तालीम याफ्ता, कैम्ब्रिज जा तालीम याफ्ता, लंडन ऐं अमेरिका में पढ़ियल असांजा MPS, असांजा MNS,
असां जा हुक्मरान दीन ते इस्लाम ते फाड़े हण जी कोशिश करे रहा आहिनि। कदें कौमी असेंबली में खत्मे नुबुव्वत जे कानून ते हमलो, कदें सेनेट में खत्मे नुबुव्वत जे कानून ते हमलो, कदें सुप्रीम कोर्ट में खत्मे नुबुव्वत जे कानून ते हमला करे कायदियानिन जे लाइ रस्तो हमवार करण जी कोशिश थी थे। कदें ऐवान सदर मां तौहीन रिसालत जे मुर्तकिब सजा याफ्ता उन्हनि गुस्ताखन जी सजा खत्म करण जी मंसूबा बंदी पई थे तो उन्हनि जे मद्दे मुकाबिल असेंबली में मुफक्किर इस्लाम मौलाना मुफ्ती महमूद खत्मे नुबुव्वत जो कानून पास तो कराए। सेनेट में मौलाना अब्दुल गफूर हैदरी कौमी असेंबली में जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन खत्मे नुबुव्वत जे कानून जी चौकीदारी था कर तो सुप्रीम कोर्ट में उम्मत जो कायद मौलाना फजलुर रहमान खत्मे नुबुव्वत जे कानून जी जंग थोबड़े ताज कोर्ट किए जे इन चौकते रसूलुल्लाह जाहे गुलाम हुजूर जा आशिक हुजूर जा दीवाना हुजूर जा परवाना वचन थाकन वायदो थाकन जिस ताई जान में जाना है खत्मे नुबुव्वत जिंदाबाद का नारा बुलंद करता रहता से के माओ जे पुट के खत्मे नुबुव्वत जे कानून जे तरफ मेरी अक्सर जी इजाजत न दीदा से। नारे तकबीर, ताजो तख्त खत्मे नबूवत, ताजो तख्त खत्मे नबूवत, नारे तकबीर। ताजे अल्लाह अकबर जे जवाब मामा के महसूस थियो आहे त ताके थद लगी चुकी है। मां दुआ घुरा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले। ये कम हलंदो ही कोन। नारे तकबीर। सबर सबर, ये कम न हलंदो। मां मुजावरन में तकरीर करण जे ला तैयार न आया। मुजाहिदन जो आवाज अमेरिका ताई बरतानिया ताई आशिकाने रसूल जो आवाज ऐवानन ताई पुजाइण तो चाहिया। तहां में जेतरो जोरा जोर लगायो 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 तहां जा बाबा दादा भी मरी विया, तहां भी मरंदो, तहां जा ईंदड़ नस्ल भी मरंदा, लेकिन हिन मुल्क जे अंदर खत्मे नुबुव्वत जे कानून ते थाड़ो के माओ जे पुट खे हां लड़ींदासीं इंशाअल्लाह। पिंडाल में जेका पैगाम ॾियण चाहिनि था उहे तकबीर जो नारो हणी ऐवाननि ताईं आवाज़ पहुचाइनि। मुजाहिदन जो आवाज़ मुझे कनन ताईं ना इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं पहुचण घुर्जे। पिंडाल मां अल्लाहु अकबर जो आवाज़ अचण घुर्जे। अञा मुजाहिदन वांगुर नज़र खुटे थी माण्हू नथा खुटन। अञा मुजाहिदन वांगुर घोटकी वारो एक तरफ खत्मे नुबुव्वत जे कानून ते धाड़ो। तवज्जो आहे तांजो जंहिंजो नाहे हथ मथे खणो मां ॾिसां। इश्क में घारी करे विधई। हाँ आई लव यू। तवज्जो असां ॿुधो मांखे और असां ॿुधो मांखे। मुंहिंजो अंदाज़ जज्बाती ज़रूर आहे, मुंहिंजो अंदाज़ जज्बाती ज़रूर आहे, मुंहिंजो गुफ्तगू जज्बाती ना है। मुंहिंजे गुफ्तगू के ॿुधो, सोचियो, घर वञी गौर कयो, ॻाल्हि सम्झ में अचे त अमल कयो, न अचे त रद्दी टोकरी में फिटी करे छॾियो। ॿुधो ज़रूर गौर सां। मां चवां छा थो, तव्हांजे दिल जे दरवाज़े ते दस्तक ॾियण आयो हा। हिनन कनन सां न, दिल जे कनन सां मुंहिंजे गुफ्तगू खे ॿुधो। जी अबा अच्छा ड्रोन ते खिलबो आहे छा? मूंखे ख़बर नहीं, चङो थियो ॿुधायो, मां बि खिली वठां। चनो त न आहे छोरा? मां घोर तहां अल्लाह जो कसम, अल्लाह जो जहिड़ा हो जीअं हो मुंहिंजे मथे जा ताज हो, मुंहिंजे अखियुनि जो नूर हो, मूंखे क़बूल हो।
मथे रुगो इन जे करे बीठो हाँ जो तहां सभिनी खे ॾिसी सघां तहां मांखे ॾिसो न त अल्लाह जो कसम मां तहां कारकुननि जी जुतियुनि खे पंहिंजे मथे ते रखण खे सआदत सम्झंदुसि मां घोर तहां तां अल्लाह जेका कारकुन जमीयत उलमा इस्लाम के ॾिना आहिनि अहिड़ा कारकुन न दुनिया में कॾहिं कंहिंखे मिलिया न शायद मिलंदा हे तहां जूं दुआऊं आहिनि जिन जे बलबूदे ते असां हलंदा था वरतऊं डांगनि जे बिरड़नि में हथ विझूं वेठा आहियूं अज शहीद ख़ालिद महमूद जो मशन तहरीक ऐं जद्दोजहद बामे उरूस ते आहे शहीद जे खून जी बरकत ऐं तहां कारकुन जी मेहनत आहे अयज घोटकी अमा कलमा कंद कोट मां ऐं हिकड़ी पहिरियां मां लार करणे मां कातिलन खे पैगाम ॾिनो हो अज मां घोटकी मां वरजाइण थो चाहियां कातिलो तहां जो फैसलो गलत हो ॾिसो ख़ालिद महमूद जी तहरीक ॾिसो ख़ालिद महमूद जो मशन ॾिसो ख़ालिद महमूद जो आवाज़ ॾिसो ख़ालिद महमूद जी जमात ऐं जद्दोजहद अॻे खां अॻे हो ऐं इंशाअल्लाह वचन था कयूं वाइदो था कयूं जेसिताईं सिलसिले में साहु आहे पंहिंजे महबूब शहीद कायद वांगुरु हक़ और सदाकत जा नारा बुलंद कंदा रहंदासीं इंशाअल्लाह नारे तकबीर शहीद तेरी शहादत को शहीद तेरी शहादत को शहीद तेरी जुर्रत को शहीद तेरी शहादत को नारे तकबीर एक तरफ खत्म नबुव्वत जे कानून ते धाड़ा खत्म नबुव्वत जे कानून सां हथ चुरान बेतरफ मौलाना फजलुर रहमान साहब 26 आईनी तरमीम में हुक्मराननि जे साम्हूं मौक़िफ़ रखियो त हे मुल्क अमेरिका जे लाइ बरतानिया जे लाइ यूरोप जे लाइ अमेरिका ऐं बरतानिया जे क़वानीन जे लाइ यहूद ऐं हनूद जे लाइ ताक़तवरनि जे लाइ नाहे बणियो हे मुल्क इस्लाम जे लाइ क़ुरान जे लाइ शरीयत जे निज़ाम जे लाइ बणियो आहे तहां के हिन मुल्क जे अंदर सूद खां पाक माशी निज़ाम ॾियणो पवंदो तव्हां के इस्लामी नज़रियाती काउंसिल जा सिफारिशात ते अमल करणो पवंदो तव्हां के मदारिस ऐं मसाजिद जी रजिस्ट्रेशन खोलणी पवंदी ऐं घोटकी वारो मौलाना फजलुर रहमान साहब जे शर्त ते 26 आईनी तरमीम में जनाब बिलावल भट्टो जरदारी साहब पाण उथी बीठो कौमी असेंबली में ऐं उन वोट ॾिनो त मदारिस जी रजिस्ट्रेशन थियण घुर्जे मसाजिद जी रजिस्ट्रेशन थियण घुर्जे मोहतरमा आसफा भट्टो जरदारी साहिबा उथी बीठी ऐं उन चयो मदारिस ऐं मसाजिद जी रजिस्ट्रेशन थियण घुर्जे ऐं उन्हनि वोट ॾिनो क़ौमी असेंबलीअ में जनाब मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब क़ौमी असेंबलीअ में पाण उथी बीठो ऐं उन वोट ॾिनो त मौलाना फजलुर रहमान ठीक थो चए मसाजिद जी मदारिस जी रजिस्ट्रेशन थियण घुर्जे वज़ीर आज़म पाकिस्तान जनाब मियां शहबाज शरीफ उथी बीठो ऐं उन वोट ॾिनो त मौलाना फजलुर रहमान जो मुतालबो ठीक आहे हे मुल्क इस्लाम जे नाले ते शरीयत जे नारे ते ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थियो हिते माज़रत सां चकुलन के आजादी न हुजे शराब जे गुद्दन के आजादी न हुजे व्याज ऐं रुश्वत जे बाजारुन के आजादी न हुजे हिते दीन के इस्लाम के मस्जिद ऐं मदरसे के आजादी हुजे वजीर आजम पाकिस्तान मौलाना फजलुर रहमान जे उन मुतालबे ते कौमी असेंबली में वोट ॾिनो 1.25 साल गुजरी वियो आहे लेकिन उहो
बिल न सिंध असेंबली में पेश तो थे, न बलोचिस्तान असेंबली में पेश तो थे, न पंजाब असेंबली में, न खैबर पख्तूनख्वा असेंबली में पेश तो थे। अज जडे मां तहां सां घोटकीअ में तकरीर करे रहियो हाँ तो उबावड़े में शराब खानो खोलने जे लाइ केतरा इन्हनि जतन कया तो शराब जो गुत्तो खोले कौम जे नौजवान नस्ल के तबाह कजे। बड़ी पहिरियों जाम शोरे में नई शराब जो गुत्तो खोले वियो, शराब जी इजाजत है, आइस जी कोकेन जी इजाजत है, ब्याज जी रिश्वत जी इजाजत है। लेकिन अज जे हिन तारीख में प्लाट मुंहिंजो, जमीन मुंहिंजी, पैसा मुंहिंजा, जेकॾहिं मां घोटकीअ में कंहिं प्लाट ते मस्जिद ठाहिण चाहियां, सरकारी लेवल ते मूंखे मस्जिद ठाहिण जी ऐं मदरसे ठाहिण जी इजाज़त कोन्हे। मस्जिद ऐं मदरसे ते पाबंदी पयल आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे तव्हां मौलवियुनि खे, उहिदेदारनि खे, आलिमनि खे, तालिबनि खे, हाफ़िज़नि खे ॻाल्हियूं सम्झायो माण्हुनि खे। हुश में ख़ुश न रहो। पाणी नक खां मथे हली हलियो, खत्म नबुव्वत जे कानून ते धाड़ो। पाणी नक खां मथे हली हलियो, सरकारी तौर ते मस्जिद ते पाबंदी आ, मदरसे ठाहिण ते पाबंदी आ। केमल इस्लामाबाद में मस्जिद के बिल्डोजर, केमल मुल्तान में मस्जिद के बिल्डोजर, केमल हिकड़े ॾींहं में सखर में 18 मस्जिदन के बिल्डोजर, केमल हैदराबाद में मस्जिद के बिल्डोजर, केमल सुप्रीम कोर्ट कराची में मस्जिद के किराइण जो फैसला थी ॿुधाए त 2 ॾींहं पहिरियों नवाब शाह में औकाफ खाते मस्जिद के सरकारी तहवील में वठण जी कोशिश कई है। सरकारी तहवील में मस्जिद न वठो, सरकारी तहवील में भोतारन, खानन, नवाबन, सरदारन जो बनियूं जमीनों, बंगलो, बैंक बैलेंस वठो, अवाम जी खिदमत कयो, तबाह न कंजे, जन्नत में था रहो। जेसताईं जिया रहियो के माओ जे पुट के मस्जिद के तरफ मेरी अक्सा इजाजत न ॾींदासीं ॾिसण जी, न कंहिं मस्जिद के सरकारी तहवील में वठण जी इजाजत ॾींदासीं। नारे तकबीर, नारे तकबीर। अल्लामा राशिद महमूद सुमरो, वकील मसाजिद अल्लामा राशिद महमूद सुमरो। खत्म नबुव्वत जे कानून ते हमला, मस्जिद जे रजिस्ट्रेशन ते पाबंदी, मदरसे जे रजिस्ट्रेशन ते पाबंदी, मस्जिद के बिल्डोजर, मस्जिद सरकारी तहवील में हाणे नओ कानून पास कयो था। सिंध असेंबली पास कयो, बलोचिस्तान असेंबली पास कयो, आईन बणजी चुको। ॻाल्हि समझ में अचे थी? केड़न की असेंबली पास कयो? जवाब दियो, केड़न असेंबली? सिंध असेंबली पास कयो, बलोचिस्तान असेंबली पास कयो, आईन बणजी वियो, कानून बणजी वियो। केड़ो बिल? बिल में लिखियो अथऊं अल्लाह तो चए, ॿुधो तवज्जो सां, अल्लाह तो चए 18 साल का घट उम्र जो नौजवान निकाह करे सके तो। अल्लाह जो रसूल तो चए निकाह करे सके तो, कुरान चए तो निकाह करे तो सके, शरीयत चए थी निकाह करे तो सके। अब गाल बुधो तवज्जो सां, स्टेज वारो कारी नदीम तुझा तवज्जो खपे। अल्लाह तो चए निकाह जायज, रसूल तो चए निकाह जायज, कुरान तो चए निकाह जायज, शरीयत थी चए 18 सालन का घट उम्र वारे जो निकाह जायज। तुझे घोटकी जे एमएनए अंगूठो हयो, तुझे उबावड़े जे एमपीए बिल पास करायो, तुझे खानगढ़ जे एमपीए बिल पास करायो, तुझे सिंध जे एमपीएस बिल पास करायो। 18 सालन का घट उम्र वारे जो निकाह कबूल न है, यो निकाह नथो करे सके। निकाह ते पाबंदी हो, जेकॾहिं निकाह कंदो त कानून जे नज़र में इहो निकाह न हूंदो, इहो ज़ाल सां ज़ोरीअ ज़िना जो केस हूंदो। ऐं इन केस में इहो मुड़ुस ऐं इहा ज़ाल 10 साल जेल में वञी करे चक्की पीहंदा, छो त इन्हनि अल्लाह जो हुकुम छो मञियो ऐं रसूल जो हुकुम छो मञियो। अचे थी ॻाल्हि सम्झ में मौलवियो? दिमाग़ कम करे थो तव्हांजो कोन थो करे? अल्लाह जी इजाजत, रसूल जी इजाजत, शरीयत जी इजाजत, कुरान जी इजाजत। सिंध असेंबली में जिनके तहां वोट ॾेई
8,000 ते तहांजे माइन वोट ॾेई असेंबलिन में मोकिलियो आहे। हाँ तहांजा माइन के मुबारक ॾिजो त तहांजा 8,000 सजाया थी विया क़ुरान जे ख़िलाफ़, अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे ख़िलाफ़। तहांजे 8,000 ते हाणे बिल था पास थियनि। तहां वारियूं मायूं बि इन्हनि सां गॾु इंशाअल्लाह क़यामत ॾींहुं कुटजंदियूं। ये बाग़ी हिन अल्लाह जे रसूल जा, ये बाग़ी हिन जे दीन जे अहकामात सां मज़ाक था कनि। अॻिते छा लिखियो अथऊं? निकाह कयूं त निकाह न थींदो, ज़िना लिखबी, ज़िना भी ज़ोरीअ ज़िना लिखबी, 10 साल जेल वेंदो, रिश्तो हरामी। तवज्जो सां ॿुधो, अॻिते लिखियो अथऊं कानून में जेकॾहिं ॿार ॼायो त ॿार हलाली हूंदो। अबा ओ चाचा ॿुधाए छा चए, ॿुधाए। तूं ॿी लाइन में वेठो आहीं, हो त ओ नज़र खुटे थी माण्हू था कुटनि, तोखां थो पुछां, ॿुधाए छा चए। अब्बा हेरे ॾिसो, हेरे ॾिसो, ॾाहा थियो, कुछ समझो। हर शइ हली वई थव, कुछ न बचो थव। अज इन नहज ते पुॻा आहिनि जो मस्जिद ते पाबंदी, मदरसे ते पाबंदी, ख़त्म नबूवत जे कानून सां हथ चुरान, निकाह ते सुभाणे चवंदव ॾाढ़ियूं कूड़ायो, पटका लायो, माइन जे मथनि तो बुरका ऐं रवा लायो। पोइ छा ॾाढ़ियूं ऐं पटका ऐं रवा ऐं बुरका बि लाहींदव? ॾाहा थियो, कुछ समझो। अॻिते छा लिखियो अथऊं? निकाह हरामी, पुट ॼमंदो त उहो हलाली, पीउ ख़र्च भरींदो। वरी इन साॻे ई कानून में लिखियो अथऊं को छोरो, मां सोली सिंधीअ में तो सम्झायां आसान लफ़्ज़नि में ताकि आम माण्हू समझी सघनि। अॻिते लिखियो अथऊं इन कानून में को छोरो का छोरी कारो मुंहुं कंदे ज़िना कंदे पकड़जी पवनि ऐं माण्हू उन्हनि खे ज़िना कंदे ॾिसनि ऐं सोघो कनि ऐं थाणे ते वठी अचनि, पुलिस जे हवाले कनि त छोरो ज़िना थो करे, छोरी ज़िना थी करे। बथोन असां 8 ॼणनि ॾिठो आहे ज़िना पिया कनि। छोरी चवे त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िना पई कयां, छोरो चवे मां पंहिंजे मर्ज़ीअ सां ज़िना पियो कयां। असां ॿई रज़ामंद आहियूं हिक ॿिए जो कारो मुंहुं करण जे लाइ। त आईन में लिखियो अथऊं इन्हनि ते कोई केस न ठहंदो, इन्हनि खे काई सज़ा न मिलंदी। निकाह ते पाबंदी है, ज़िना खे हलाल करार ॾिनो वियो। हे अमेरिका जो मिसाल न आहे, हे तव्हांजे सिंध जो मिसाल आहे। दीन सां मज़ाक़ूं पयूं थियनि, शरीयत सां मज़ाक़ूं पयूं थियनि, क़ुरान जे कानून सां हथ चुरान पई थिए। घोट की वारो माहिन अज़ीम शान फकीदुल मिसाल तारीख साज़ इज्तिमा जे तवस्सुत सां हुक्मराननि खे पैगाम ॾियण थो चाहियां त दीन सां, इस्लाम सां, क़ुरान सां, शरीयत सां, शरीयत जे क़वानीन सां हथ चुरान बंद कयो। जेकॾहिं न मुंहिंजे क़ाइद मौलाना फज़लुर रहमान हुक्म कयो त असां ॾाढ़ी ऐं पटके जे लाइ, मस्जिद ऐं मदरसे जे लाइ, ख़त्म नबुव्वत जे लाइ, निकाह जे लाइ, अल्लाह जे रसूल जे दीन जे लाइ इंशाअल्लाह तहांखे खानगढ़ में, घोटकीअ में, उबावड़े में तहां जड़न नाहल जाली हुक्मरानन के गिच्चे का झले करे रोडन ते गिहलींदासीं इंशाअल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर। न आल हुक्मरानन ते, न आल हुक्मरानन ते, नारे तकबीर। एक तरफ दीन सा मजाक, इस्लाम सा मजाक, शरीयत जे क़वानीन सा मजाक, बे तरफ माशाअल्लाह सा 27वीं तरमीम, 27वीं तरमीम सां मां त हैरान हाँ। मां पढ़ा तो दीन के, शरीयत के, तारीख के। अल्लाह बार रिझाइण आहे। ब माण्हू साईं रुशदुल्ला साहब इस्तिस्ना वठंदे नज़र था अचनि पूरी तारीख़ में। ब माण्हू
एक शैतान इला यौमिद्दीन जने अल्लाह चोस निकुर निभागो थी पियो चेपो मौला ठीक आ हाणे क़यामत ताईं पुछाणो न कजाए जियां वणे तीअं कया अल्लाह इजाज़त ॾिनस वञी धूड़ पा उन खां पोइ वरी हाणे ॾिसां थो त असां वारा हुकुमरान असेंबलीअ मां कानून पास करायो अथऊं पेट खपायूं वसीला खपायूं जज़ीरा खपायूं दरिया खपायूं सिंध खपायूं जेको वणे तेको कयो नौकरियूं खपायूं असां खां जेसि ताईं जीअर आहियूं पुछाणो न कजो हुकुमरान जाली असेंबलीअ मां लख बिल मंजूर कराया या जाली असेंबली के कम जी कोने डिजो न ॾींहं खां जॾहिं नेपाल ऐं बंगाल ऐं श्रीलंका वांगुरु हे बि निकिरंदा ऐं तव्हांखे गिचीअ खां छलींदा तव्हां आईन जे अदालत खां बची सघो था अवाम जे अदालत खां नथा बची सघो इंशाअल्लाह धरतीअ जे दलालनि गद्दारनि नौकरी खपाईंदड़नि बेटन वसीलन जज़ीरन दरियाहन जा सौदा कंदड़नि जूं गिचियूं झले करे जमीयत उलमा इस्लाम चाहे जियाला हिसाब बराबर कंदा रिजी वियायो इंशाअल्लाह जो आवाज बिन चैन जो बुधण में आयो जेका इनन सरदारन के इनन नवाबन के इनन हाकिमन ऐं हुक्मरानन के इच्चीअ खां छले सघो उहे हथ खणी चओ इंशाअल्लाह झलींदउन इच्चीअ खां झलींदउन सोटो हुजे साण त गॾ गोही न करे सोटो हुजे साण ए मुझे मौलाना मुझे पेरन में आईन जी जमहूरियत जो जंजीर बधो मौलाना साहब रुगो इशारो करे हेॾे ॾिस अॻियां मां हूंदुमि पोयां लखे न किरोड़े सिंधी हूंदा ऐं हिननि हुक्मराननि खे ॻोल्हे सिंध में जगह न मिलंदी इंशाअल्लाह समझो छा था पंहिंजो पाण सरदार आहियो पंहिंजे लाइ भता रहियो पंहिंजे लाइ हो नवाब आहियो पंहिंजे लाइ हो जेको शरीफ सरदार आहे मुंहिंजे मथे जो ताज आहे जेको कौम जो खिदमतकार सरदार ऐं नवाब आहे मुंहिंजे अखियुनि जो नूर आहे जेको कौम जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ सरदार आहे मुंहिंजे दिलि जो टुकड़ो आहे पर जेको सरदार रुगो धरती लुटण जे लाइ आहे मुंहिंजे जूते जी नोक ते आहे कबाइली झेड़ा कराइण वारा मां हिननि खे सरदार नथो मञा माण्हू माराइण वारा मां हिननि खे सरदार नथो मञा पंहिंजे राज ऐं भाग जे खून ते चौधराट करण वारन के मां सरदार नथो मञा ओ जा मोटो ओ बरोचो निकरी अचो जा मोट ऐं बरोच जे छेड़े मां पंहिंजन सरदारन के चओ त खड़ो थी वियो हाणे बरोची ऐं डेमोटीअ जे नाले ते खून न बहाईंदासीं मोहम्मद अरबी जे फरमान जे मुताबिक पाए रहियो असुल्ह खैर सुलह में खैर ऐं बरकतो सुलह करायो न त तहां जड़न कातिल वडेरन सां हिसाब कंदासीं इंशाअल्लाह नथा चओ मांखे ख़बर आहे जा मोटो बरोचो वडेरन को ड्रिजो था मांखे ख़बर आहे सरदारन को ड्रिजो था मांखे ख़बर आहे तहां जो इन्हनि खां साह थो वञे ये कुछ न अथव ये पाणीअ जा बुलबुला अथव हे शहर तहां जे लाइ आहे जामोटन जे लाइ आहे बरोचन जे लाइ आहे ओ अटल आदमी दिल शिकस्तो न थी ओ अटल आदमी दिल शिकस्तो न थी लठ फेरे त ॾिस नंग नोड़ी अथई हथ बोड़े त ॾिस बाहि पाणी अथई कंद छले त ॾिस इहो तो वारो वडेरो ऐं नवाब ऐं सरदार भाड़ जो तर्रो वठोन त सही गिचीअ को झलियोन त सही झेड़ा कराइण वारा खैर खा नथा थी सघनि कत्ल कराइण वारा खैर खा नथा थी सघनि फैसलन जो तारीखूं रखी ऐं तारीखूं कैंसिल करण वारा खैर खा नथा थी सघनि छो तारीख कैंसिल कई वई आहे महाराज तोई झेड़े जी 60 माण्हू हाणे ताज़ा मो आहिनि क़ुरान खणी विया माण्हू असांजे सरदारनि ॾे न्याणियूं मेड़ वठी विया क़ुरान फमाईंदा था वरतन
ऐं उन महिल सरदारनि तारीख़ ॾिनी ऐं फ़ैसिले खां 2 ॾींहं पहिरियां सरदार तारीख़ कैंसिल कराए छॾी छो त ख़ैर थींदो पाण में खीर खंड थी वेंदा सभु पोइ इन जी चौधराहट काॾो हलंदी पंहिंजी चौधराहट बचाइण जे लाइ तव्हांजा खून था कराइनि वठो इन्हनि नाहलनि खे ॻिचीअ खां वठो इन्हनि क़ौम जे गद्दारनि खे ॻिचीअ खां वठो इन्हनि तव्हांजे खून ते बंगला हलाइण वारनि खे ॻिचीअ खां छले इन्हनि खां हिसाब बराबरि कयो झड़ा खत्म करायो वडेरो सरदारो नवाबो कबाइली झड़ा खत्म करायो मां हिकड़े धाड़ेल जो बयान पे ॿुधो त साईं असां बि बंदूक फिटी करण था चाहियूं असांजा बि बच्चा आहिनि असां चाहियूं था त सुख सां रहनि कुरान पढ़नि हदीस पढ़नि स्कूल पढ़नि कॉलेज पढ़नि लेकिन असांखे छेड़नि बंदूक खणण ते मजबूर कयो तव्हां कबाइली झेड़नि जा फ़ैसिला करायो 70% खुद ब खुद धाड़ेला खत्म थी वेंदा लेकिन ये संजीदा ही ना इन्हनि खे अमन घुर्जे ही नथो जमीयत उलमा इस्लाम जे अमन मार्च जे नतीजे में तव्हांखे ख़बर आहे जमीयत 2 दफ़ा अमन मार्च कयो तव्हांजे लाइ तव्हांजे जान माल इज़त ऐं आबरूअ जे लाइ कराची खां कश्मीर ताईं जमीयत उलमा इस्लाम लखे माण्हू गॾु कया हज़रत साईं अब्दुल क़य्यूम हालेजवी जे सदारत में जमीयत उलमा इस्लाम सिंध अमन जरगा कया ऐं इन्हनि ते प्रेशर वधियो पोइ छा कयूं धाड़ेलनि सां डीलिंग कयूं पिस्टल 50,000 में बंदूक ₹1,00,000 में एंटी एयरक्राफ्ट गन 5 लखनि में हुकूमत ख़रीद कई रेड कारपेट विछायूं ऐं पोइ मुर्गियों कढ़ाइयों बाकरा चाढ़े करे 70 अलाए 75 धाड़ेलनि खे पेश कयूं त मीडिया जे साम्हूं हिननि हथियार फिटा कया आहिनि सुबुह जो वरी कोर्ट में कुल 32 पेश कयूं ॿिया सभु गुम ॿुधी नथा मरो पर इहो प्रेशर तव्हां मुल्लनि जो हो तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजो डंडो जो आयो न हुक्मराननि खे धाड़ेलनि खे वञी क़ुरान में कयूं त हथियार पैसा था ॾियूं बसि महिरबानी कयो मुल्लनि मां जान छॾायो हे तव्हांजे एहतिजाज जो नतीजो हो हे तव्हांजे मुज़ाहिरे जो नतीजो हो हे तव्हांजे अमन मार्च जो नतीजो हो हाणे बि मां मौलवियुनि खे अपील थो करियां स्टेज ते वेठल उहिदेदारनि खे अपील थो करियां वञो वञी करे कबाइली झेड़नि जे ख़ात्मे जे लाइ मिंथ मेड़ कयो लंघी वञो सभिनी ॾे जंहिंजो नुक़सान थियल आहे उन्हनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो वास्तो ॾेई करे उन्हनि खे राज़ी कयो त उहे झेड़ा ख़त्म कयो हाणे तव्हांजे घोटकीअ जे धाड़ेलनि खे इलाज था कनि क़ुरान खे वञो हथियार पैसा वठो बसि छॾायो जिंद मुल्लनि मथे में सूर विधो मुल्ला ईअं जान न छॾींदव मुल्ला जॾहिं को मरंदो आहे न त पोइ विंजारे सिंजारे कफन पाराए कब्र में लाहे दुआऊं घुरी टीजा चालीहा ख़त्मा दम दुरूद ॾेई पोइ जान छॾींदा आहिनि मुल्ला हाणे संदरा ॿधी लथा आहिनि वुज़ू करे लथा आहिनि रुगो तव्हांजे इक़्तिदार जो जनाज़ो न पढ़ंदा इंशाअल्लाह साईं अब्दुल क़य्यूम जे इमामत में इन्हनि जे इक़्तिदार जो जनाज़ो पढ़ी वरी इन्हनि जा टीजा ऐं चालीहा जमीयत जो है झंडो वजीर आला हाउस ते फड़काए करे खाईंदासीं इंशाअल्लाह इन घाटकीअ खे अमन जमीयत उलमा इस्लाम ॾियारींदी इन क़बाइली झेड़नि खे जमीयत उलमा इस्लाम ख़त्म कराईंदी अॼु घाटकीअ जो हाल छा आहे साईं मां विढ़ां त कहिड़ो केस विढ़ां ॻाल्हायां त छाते छाते ॻाल्हायां बिलाल वे केस विढ़ां त कंहिंजो विढ़ां जंग विढ़ां त कंहिंजी स्कूल तबाह अस्पतालूं तबाह रोड तबाह रास्ता तबाह मेरिट जो कत्ले आम केमल बेटन जा वसीला सौदा केमल जज़ीरन जा सौदा केमल कारूंजर जो सौदो मां उते बीही करे कराची में चयो हो त सिंध कराची सिंध जी मुंडी आ सिसी आ कराची सिंध जो अटूट अंग हाणे वरी तहां फेसबुक ते ॿुधंदा हूंदव टीवी ते ॿुधंदा हूंदव नओं राग हलण शुरू थी वियो नवां सूबा नवां सूबा नवां सूबा हा पंजाब खे ज़रूरत आहे त ठाहियो खैबर पख्तूनख्वा के जरूरत आहे त ठाहियो बलोचिस्तान के जरूरत आहे त ठाहियो कराची का कश्मीर ताईं थर खां जैकबाबाद ताईं सिंध के नए सूबे जी जरूरत न है अज घोटकीअ वारा भी नए सूबे जे मुतालबे के मस्तरा था कन कल कराची में बाबाए कौम मोहम्मद अली जिन्नाह जे मज़ार ते चयो हुम अज घोटकीअ में चवां थो सिंध खपाईंदे बादर खाईंदे सिंध खपाईंदे
पादर खाईंदे सिंध खपाईंदे पादर खाईंदे के मां जे पुट के सिंध तक़सीम करण जी इजाजत न ॾींदासीं। कराची सिंध जो अटूट अंग आहे ऐं असां पंहिंजे सूबे जी चौकीदारी कंदासीं। वरी मां कारूंजर ते चढ़ी वियो। कारूंजर जे चोटीअ ते बीही चयुमि त हे सिंध जो वरसो आहे, सिंध जो असासो आहे। कारूंजर खपाईंदे पादर खाईंदे ॾिठूं जो मुल्ला झंडा खणी वेठा आहिनि कारूंजर ते, डिॼी विया, भॼी विया। वरी हाणे आईनी अदालत में विया आहिनि, पाण फ़ैसिलो नथा कनि, आईनी अदालत में विया आहिनि त कारूंजर खपाइण जी इजाज़त ॾियो। घोट के मथो चवान ॿुधो कारूंजर खपाईंदव, जेका हणंदन उहे ॻाल्हाइनि, जेका न हणंदन थोड़ी ख़ैर आहे। कारूंजर खपाईंदव, कारूंजर खपाईंदव, कारूंजर खपाईंदव। छा ते ॻाल्हायां? कणक ते ॻाल्हायां, सारिन ते ॻाल्हायां, या तव्हांजे घोटकीअ जे कमंद ते ॻाल्हायां? 6 मिलियो घोटकीअ में। हेरे तवज्जो कर, आबादकार जी चेल भगी वई आहे, चेल। खर्च भी नथो मिले आबादकार के, खर्च भी न कणक जो खर्च मिलियो, न सारीअ जो मिलियो, न हाणे कमंद जो तो मिलियो। 4 साल पहिरियां खंड 120 रुपया किलो, उन वक्त कमंद जो अघु 400 रुपया मण। 4 साल पहिरियां खंड 120 रुपए, कमंद जो मण मिल वठे पई 400 रुपए में। हाणे खंड 200 का मथे, कमंद जे मण जो मिल सागो ई अघु रखियो वेठी आहे 400। 4 साल पहिरियों वारो खंड आसमान ते डबल ते पुजी वई, लेकिन कमंद जो आबादकार के अघु सागो। वो जेको भूसो निकरंदो आहे, कमंद जी पीड़ाई थींदी आहे, उनखे छा सॾींदा आहिनि? मकास। हाणे त मकास बि कोन्हे, मिट्टी आहे, खाइण जहिड़ो जानवरनि जो कोन्हे। जानवरनि जे लाइ रुगो मकास इहे मिलनि वारा 120 रुपए में, 140 रुपए में, 170 रुपए में, 180 रुपए में था खपाए। मकास जी कीमत 180 ऐं कीमत कमंद जे मण जी जेको अघु उहो 400। मां मुतालबो थो करियां त घोटकीअ जे आबादकारनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती बंदि कई वञे। मिल मालिकान कमंद जो अघु फौरी तौर ते 600 रुपया मुकर्रर करे आबादकार खे उन जो हक़ ॾियनि। बसूरत दीगर आबादकार जे करे मिलनि जे गेटनि ते धरणा हणंदो त उन्हनि आबादकारनि सां राशिद महमूद सोमरो कुल्लो कुल्ले में मिलाए करे आबादकारनि जी जंग बढ़ंदो इंशाअल्लाह। आबादकारनि सां ज़्यादती क़बूल न आहे। मल्टीनेशनल कंपनियूं चपड़ासी भी पंजाब में रोजानो बसियूं भरजी वेंदियूं आहिनि पंजाब में। रॉयल्टी तो नथी मिले अरबन रुपयनि जी। कपड़न धोइण वारो भी पंजाब में, अज़ान ॾियण वारो भी पंजाब में, डिस्पेंसर भी पंजाब में, बावर्ची भी पंजाब में। सिंध जो हक सिंध के दियो। लेकिन बुधो सिंध वारो, बुधो नौजवानों, पढ़ो, आलिमो, तालिबो, हाफिजो, उस्तादो, शागिर्दो, व्यापारियों, कारोबारियों, जमींदारों, बुधो 78 साल गुजरी विया आहिनि। बस खड़ो थियो, बस खड़ो थियो। जिन सिंध लुटी हो, सिंध फुरी हो, इन जुल्म ऐं जबर जे दीवारुनि खे धक्को ॾेई करे केरायो, इनकलाब जे लाइ कदम वधायो। हाणे इन्हनि बबुरनि खां ॿेरनि नखरो सिंध में 78 सालन खां जंहिं क़यादत ॿेड़ो ॿोड़ियो इन क़यादत खे मुस्तरद करे क़यादत जमीयत उलमा इस्लाम जे हवाले कयो। इंशाअल्लाह गरीबन मिस्किनन हारन मजदूरन के उन्हनि जा हक़ जमीयत उलमा इस्लाम उन्हनि जे दरवाज़नि ताईं पहुचाईंदी। तव्हां क़यादत तब्दील करण जे लाइ तयार आहियो? जेका इनकलाब जे लाइ तयार आहिनि उथी बि मां सां वाइदो कनि। जेल भी ईंदव, हाणे उफट मरी वियो, जेल भी ईंदव। जेका तयार आहिनि उहे चवनि तयार आहियूं, स्टेज वारा भी जवाब ॾियनि। जेल भी ईंदव इंशाअल्लाह, न तयार आहियूं। जेका तयार आहिनि उहे जवाब ॾियनि। ॾाढे सूटर वारा मां सां गॾु हलंदे जेल, वाइदो मुड़साणो पोइ जवाब ॾे न। मीडिया जे ज़रिए मां ज़रदारी खे मोकिलियां, तव्हांजो आवाज़ मां ज़रदारी ताईं पुॼाइण थो घुरां। जेल भी ईंदव, चओ तयार आहियूं, चओ तयार आहियूं। जेल भी ईंदव, थाणा भी ईंदव,
जख्मी भी थियणो पवंदो, गाजी भी थियणो पवंदो, शहादत भी थी सके थी, बच्चा भी कुर्बान करना पइजी सघन था। तैयार आहियो, तैयार आहियो, तैयार आहियो। वाइदो वाइदो पक्को वाइदो पमा के चमन दे ही कूकत खी ती रखा खंजर खंद खियो ही फूक थदी ही रखाओ